असांजे आसपास वारे माहौल में फितरी तौर ते रोनमा थींदड़ तब्दीलियन खे माहौलियाती तब्दीलियूं या मौसमी तब्दीलियूं चइबो आहे। हिन वक्त समूरी दुनिया माहौलियाती तब्दीलियन जे असर हेठ आयल आहे ऐं माहौलियाती तब्दीलियन सबब दुनिया जा मुख्तलिफ खिता तबाही ॾांहुं वधी रहिया आहिनि। गुज़िरियल साल 2021 ईस्वीअ में माहौलियाती तब्दीलियन सबब दुनिया जे मुख्तलिफ खितन में तबाहकारियुनि जा जेके अंग अखर साम्हूं आया हुआ उन्हनि अंगनि अखरनि समूरी दुनिया खे परेशान करे छॾियो आहे। सिंध में बेला वढजण ऐं नवां वण पोखण लाइ बहितर हिकमत अमली न हुजण करे गर्मी पद में इज़ाफ़े सबब हिन साल बहार जी मुंद शुरू थियण शर्ती 1000 खन बाह लॻण जा वाक़िया रिपोर्ट थी चुका आहिनि। इन खां अलावा सनातुनि जो ज़हरीलो पाणी दरिया में छोड़ थियण करे सिंधु नदी सुकी वीरानीअ में तब्दील थी चुकी आहे, जंहिं सबब केले, बसर, टमाटर, गिदरनि ऐं ॿियनि सब्जियुनि तोड़े फ्रूटनि जी ज़राअत ते हिन सदीअ जो इंतहाई हानिकार असर पियो आहे, जंहिं सबब सिंध जा आबादगार घर जो ख़र्च हलाइण लाइ बि परेशान आहिनि। न सिर्फ़ इहो पर सिंध जी ज़राअत ॿाहिरि मुल्कनि ॾांहुं एक्सपोर्ट पिण कई वेंदी आहे। माहौलियाती तब्दीलियन सबब फसल एतिरा नथा लहनि जेके ॿाहिरि एक्सपोर्ट कया वञनि ऐं नाणो कमाए मुल्की रुपए जी क़दर वधाए सघिजे। सिंध में मौसमी तब्दीलियन सबब जिते ज़राअत तबाह थी रही आहे उते सिंध में ईंदड़ महिमान पखियुनि पिण पंहिंजा रस्ता तब्दील करे छॾिया आहिनि। हिकु अंदाज़े मूजिब सिंध में महिमान पखियुनि जे वधंदड़ शिकार ऐं मौसमी तब्दीलियन जे करे महिमान पखियुनि सिंध में अचणु छॾे ॾिनो आहे। समुंड में मिठो पाणी न छॾण सबब समुंड जी सतह में ॾींहों ॾींहुं वाध अची रही आहे ऐं समुंड सिंध जूं ज़मीनूं खाई रहियो आहे। सामूंडी पट्टीअ जे इलाइक़नि जो पाणी हाणे पीअण जे लाइक़ नाहे रहियो। गुज़िरियल साल मौसमी तब्दीलियन जे असर जे करे थर में चौमासे जूं बरसातूं सेप्टेम्बर महीने में पयूं। थर में कुझु सालनि खां घटि बरसातूं पवण सबब थर जो सहरा पिण वधी रहियो आहे। माहौलियाती असरनि सबब थर जे जंगली जीवत पिण मुतासिर थी रही आहे। थर जे खूहनि में जर जो पाणी ख़तम थींदो पियो वञे। मजमूई तौर ते मौसमी तब्दीलियन जे असर सबब सिंध जो ज़रई तोड़े मुआशी सिस्टम तबाह थी वियो आहे। आलमी माहौलियाती तब्दीलियन सबब वध में वध धरतीअ जो इकोसिस्टम मुतासिर थियो आहे ऐं पूरी बायोडाइवर्सिटी तबाह थी रही आहे। अक़वाम मुत्तहिदा समेत दुनिया जे आलमी इदारनि दुनिया जे समूरनि मुल्कनि खे ख़बरदार कयो हो त मौसमी तब्दीलियन सबब 2040 ईस्वीअ ताईं दुनिया में वॾियूं तब्दीलियूं ऐं वॾियूं तबाहकारियूं ईंदियूं। मौसमी तब्दीलियन सबब जिते दुनिया जा ॿिया खिता तबाहकारियुनि खे मोह ॾेई रहिया आहिनि उते मौसमी तब्दीलियन जे असर हेठ आयल सिंध जे हालतुनि खे पिण समझण जी ज़रूरत आहे। मौसमी तब्दीलियन जे असरनि जे करे सिंध जा माण्हू मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कुदरती आफ़तुनि ऐं ॾुखियाइनि खे मोह ॾींदा रहिया आहिनि। सिंध जे अख़्तियार धणियुनि पारां मौसमी तब्दीलियन जे असर खां बचण ऐं धरतीअ ते ईंदड़ इम्कानी तबाहकारियुनि खां बचण लाइ का बि रिथाबंदी नाहे कई। जेकॾहिं दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क ऐं असां मौसमी तब्दीलियन जे असर खां बचण चाहियूं था त असांखे ग्रीन हाउसिस गैसिस जे इख़राज खे रोकण लाइ अमली क़दम खणणा पवंदा। वणनि जी वाढीअ खे रोकणो पवंदो। सिंध जी कुंड कुड़छ में वण पोखण लाइ जागरता मुहिम शुरू करणी पवंदी। फितरत सां हथ चरांद करण बंदि करणो पवंदो। सनती गदलाण खे रोकण लाइ सगारे रथाबंदी करणी पवंदी। समुंड में मिठो पाणी छॾणो पवंदो। वण पोखण लाइ संजीदगी अख़्तियार करणी पवंदी। वीडियो पसंद अचण जी सूरत में अॻिते वधाए माण्हुनि में अवेयरनेस पैदा करियो। अ पब्लिक सर्विस मैसेज बाय सिंध मोजी।